जी बिल्कुल कराची बार एसोसिएशन जूं 3 बार चूंडूं मुलतवी थियण बैदि अॼु बाज़ाब्ता तौर कराची बार एसोसिएशन जूं चूंडूं थी रहियूं आहिनि। हिन वक़्तु सिंधाई कोर्ट में गहमा गहमिया इलेक्शन कमिश्नर ज़ुल्फ़िकार जलबानी जी सरपरस्ती हेठि कराची बार जूं चूंडूं थी रहियूं आहिनि। हिन वक़्तु सिंधाई कोर्ट में पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। वकील वक़्तनि वक़्तु अची रहिया आहिनि, पंहिंजे पंहिंजे उम्मीदवार खे वोट ॾेई रहिया आहिनि। अचो त वकीलनि सां ॻाल्हायूं, उम्मीदवारनि सां ॻाल्हायूं त कराची बार एसोसिएशन जी जेका जारी चूंडूं आहिनि उन्हनि चूंडनि बारनि में हू केतिरा उम्मीद आहिनि। इलेक्शन असांजो जमहूरी हक़ आहे। गुज़श्ता हिकिड़े वॾे काफ़ी अरसे खां वठी कराची जी बार खे पंहिंजे जमहूरी हक़ खां परे रखण जी कोशिशि कई वई ऐं बार बार इलेक्शन खे मुलतवी कयो ताकी वकील विरहाइजी वञनि। अॼु ॾिसो त बैरिस्टर जलबानी साहब जी महिनत सां ही जेको मेलो सॼो आहे इलेक्शन थिए पई त सभु वकील हिक हंधि गॾु आहिनि। मुंहिंजी उमेद आहे त जेके बि खटे ईंदा कराची कैबिनेट या जेके बि उहिदेदार खटे ईंदा उहा सिंध जे पाणीअ ते, सिंध जे नाणे ते, सिंध जे हदनि ते ऐं ख़ासि तौर ते असांजी जेका न्याणी आहे प्रिया कुमारी उन जे लाइ आवाज़ ज़रूरु उथंदो कराची बार मां ऐं सिंध जे हर कुंड कुर्श में इहो आवाज़ उथारींदासीं त जेके बि अगवा थियल ॿार आहिनि, जेको ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो सगारो आवाज़ आणींदासीं। हिकु डेमोक्रेटिक प्रोसेस आहे। हिन जे कुझु रीज़न्स हुआ जंहिंजे करे इलेक्शन बार बार डिले थिए पई ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस आहे उहो बहाल थी वियो आहे। ज़ोर शोर सां इलेक्शन हली रही आहे कराची बार एसोसिएशन जी सिंध हाई कोर्ट बार में। इंशाअल्लाह असां पुरुमीद आहियूं त इलेक्शन जो रिज़ल्ट अचण ताईं पुरअमन तरीक़े सां इलेक्शन थींदी ऐं वकला बिरादरी पंहिंजे ज़ोर शोर सां जेको आहे पंहिंजे कैंडिडेट्स खे, पंहिंजे चाहींदड़नि खे जंहिंजे हू वोट ॾियण जी उमेदु रखनि था ऐं उनखे सीट ते ॾिसण जी उमेदु रखनि था ऐं उन्हनि खे वोट करण जे लाइ अची रहिया आहिनि। असां जेकी कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं त पुरअमन तरीक़े सां अची करे जेको आहे न पंहिंजो इलेक्शन जो रिज़ल्ट आहे उनखे एक्सेप्ट कनि। ऐं अॼु ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी एज़ अ यंग लॉयर असांखे त डेमोक्रेटिक प्रोसेस जेको कराची बार एसोसिएशन रुकियल हुयो उहो त अॼु बहाल थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं सभु नौजवाननि खे ॾिसी करे हिकिड़ो सियासी माहौल जेको आहे असांजो बहाल थी चुको आहे। हींअर असां हाईकोर्ट बार एसोसिएशन जे अंदरि मौजूदु आहियूं। पंहिंजे कैंडिडेट अब्दुल बासित बुरड़ो जे लाइ कंपेन करे रहिया आहियूं, वोट कास्ट करे चुको आहे। दोस्त असांजा काफ़ी सारा दोस्त जंहिं वोट कास्ट कयो आहे, कुझु दोस्तनि वोट न कास्ट कयो आहे ऐं बहितरीन नमूने सां हींअर सुठो माहौल हली रहियो आहे इलेक्शन जो। 4-5 दफ़ा इलेक्शन कैंसिल थी आहे पर बैरिस्टर जलबानी साहब जी हिकिड़ी ज़बरदस्त महिनत आहे ऐं सुठी टीम जे बदौलत इंशाअल्लाह कराची बार जी जेकी डेमोक्रेटिक जेकी तबाह थी वई उहा वरी बहाल थी पई। उमेदु कयूं था जेको बि खटे असांजे ॿाहिरि आहे ऐं ईअं इंशाअल्लाह जंहिं तरीक़े सां असांजा वकीलनि जा मोहबतनि जा मेला लॻंदा हुआ ईअं आबाद रहंदा सर। इंशाअल्लाह सर कैबिनेट अगरि आई त सभ खां पहिरियों कराची बार सिंधु दरिया आहे सर। जे सिंधु दरिया जे वसंदो हुयो गजगोड़ कंदो कराची बार जी ईअं स्टेटमेंट अगरि ईंदी त ईअं दरिया वांगुरु वजंदी सर। इंशाअल्लाह जे कराची बार जी कैबिनेट आई त सिंध जा जेके बि इशूज़ आहिनि सभिनि खे हल करण जी कोशिशि कंदासीं सर। वोट पई अचे, दोस्त अचनि पिया ऐं वॾे तइदाद में वोट पिया मुख़्तियार सोढर खे कास्ट कंदा। इंशाअल्लाह ताला उमेद आहे त बार जी चेंज लाइ दोस्त ज़रूरु अॻिते अची करे ऐं जेको आहे सो मुख़्तियार सोढर सां गॾो गॾु हिकिड़ी सुठी क़यादत खे अॻिते खणी ईंदा ऐं इंशाअल्लाह ज़रूरु चेंज ईंदी। जी असां हमेशह कारूंजर ते, कींजर ते, हमेशह सिंध जे वसीलनि ते, कोयले ते, पेट्रोल ते, सिंध जे ॿेलनि ते ऐं सिंध जी ज़मीन ते हमेशह सरापा इंतज़ार रहियूं। अॻिते बि दोस्तनि अगरि असांखे इज़त ॾींदा अॻिते बि सरापा इंतज़ार रहंदासीं ऐं सिंध लाइ का कंप्रोमाइज़ कोन कंदासीं। प्रिया कुमारी जे लाइ बिल्कुलु पहिरियां बि असां जेको आहे प्रिया कुमारी लाइ आवाज़ बुलंद कयोसीं। हाणे आउं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त प्रिया कुमारी लाइ जीअं दोस्त मूंखे अगरि अॻिते आईंदा त मज़बूत आउं बार जे प्लेटफॉर्म ते थी करे प्रिया कुमारी लाइ आवाज़ बुलंद कंदुसि। इंशाअल्लाह ताला सोबत थींदी ऐं फतह थींदी। अॼु तक़रीबन 12:30 हिकु थी वियो आहे। स्मूथ इलेक्शन हले पई। सभु दोस्तनि खे गुज़ारिश आहे वोट ॾियणु अचनि ऐं स्मूथ प्रोसेस आहे थी। इंशाअल्लाह जेको बि रिज़ल्ट ईंदो क़बूल कंदासीं। कैबिनेट सेक्रेटरी ते 7 कैंडिडेट आहिनि पर तव्हांजो हिकिड़ो हुजे रहमान कुरैशी। जमहूरी प्रोसेस जी जेका रवानी हले थी असांखे ॾाढी ख़ुशी आहे। इलेक्शन कमीशन जेका आहे ज़ुल्फ़िकार जलबानी साहब जी टीम ॾाढो सुठो परफॉर्म कयो आहे। असांखे एतमाद आहे छो असां वकील ॿाहिरि कराइनि था इलेक्शन। इंशाअल्लाह कराची बार जे अंदरि अॼु शाम 5 बजे खां जमहूरी रवायतुनि जी बहाली शुरू थींदी ऐं इहा मुल्क लाइ ख़ुशख़बरी हूंदी। उहो उन हर तबिके लाइ ख़ुशख़बरी हूंदी जंहिंजा फंडामेंटल राइट्स सभु था थियनि था। इंशाअल्लाह अॼु इलेक्शन भरपूर तरीक़े सां। प्रिया कुमारी तव्हां मुंहिंजे ईद ॾींहुं मैसेज ॾिसो उन में बि प्रिया कुमारी मुंहिंजे मैनिफेस्टो में बि कारे वारे मसइले ऐं जेको प्रिया कुमारी जी ॻाल्हि हुई। प्रिया कुमारी असांजी धीउ आहे। मां इहा ॻाल्हि पंहिंजी तकरीर में बि कई जॾहिं बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जा लश्कर आया त उन्हनि जी न्याणी मोटी। असांजी न्याणी 3 सालनि खां अॼु ताईं असांखे का पतो न आहे। इन्हनि ते असां
पंहिंजो ठोस मौक़िफ़ रखंदासीं। रहमान रहीम, सभ खां पहिरियां त मां तव्हांजे चैनल जो थोराइतो आहियां ऐं बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे ऐं ऑन द रिकॉर्ड आहे, पर अॼु ॾाढा सुठा ऐं बहितरीन नमूने सां जेको इलेक्शन थी रही आहे। इवन हर कैंडिडेट जो सपोर्टर चई रहियो आहे त बहितरीन माहौल में इलेक्शन हले पई। असां हिन शइ खे एक्सेप्ट बि कयूं पिया ऐं इनशाला रिज़ल्ट बि जेका ईंदी असां सभिनी खे क़बूल हूंदी। जनरल सेक्रेटरीअ ते 7 असां कैंडिडेट आहियूं, जंहिंमें नंबर 1 ते मां ई आहियां, आसिफ वहीद कोरे जो। गुज़ारिश कंदुसि तव्हांजे वीडियो जे तवसु सां त मूंखे वोट कयो वञे, मूंखे सपोर्ट कयो वञे। मां प्रैक्टिसिंग ऐं प्रोफेशनल वकील आहियां ऐं तव्हां मां आहियां। जी बिल्कुलु, वकील अॻवान जी मां ॻाल्हियूं ॿुधियूं त कराची बार एसोसिएशन जूं चूंडूं पुरअमन तरीक़े सां थी रहियूं आहिनि। सुबुह 9 वॻे पोलिंग जो अमल शुरू कयो वियो हो, जेको बिना कंहिं वक़फ़े जे शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। कराची बार एसोसिएशन जी चूंडुनि में जेके सदारती उम्मीदवार आहिनि, उहो मज़बूत उम्मीदवार आमिर नवाज़ वड़ाइच आहे। मुक़ाबले में जेको आहे सो GM कोराई आहे, जेको इन ॿिन्ही जे सदारती उहिदे ते चूंड जो मुक़ाबलो थी रहियो आहे। जॾहिं त जनरल सेक्रेटरीअ जे लाइ रहमान कोराई आहे, अज़ीज़ुल्लाह आहे ऐं उन खां अलावा बैरिस्टर अरशद शर आहे। उन्हनि टिनी जे विच में जनरल सेक्रेटरीअ जे सीट ते मुक़ाबलो थी रहियो आहे। हिन वक़्तु जेको आहे सो सिंध हाई कोर्ट में पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। हिन दफ़े हीअ जेको आहे सो सिस्टम नाफ़िज़ कयो वियो आहे, जंहिंमें जेको आहे सो हर हिकु वकील जी बायोमेट्रिक कराई पई वञे, उनजी तस्दीक कई पई वञे, जंहिं बैदि उनखे वोट ॾियण जे लाइ अहल करार ॾिनो पियो वञे। बहरहाल पुरअमन तरीक़े सां सुबुह 9 वॻे खां पोलिंग जो अमल शुरू थी चुको आहे। हिन वक़्तु बि जारी आहे, जेको बिना कंहिं वक़फ़े जे शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु सैयद इरफान, टाइम न्यूज़, कराची।